टोडो मोहम्मद खान में खबर शेयर कंदासीं। टोडो मोहम्मद खान प्रेस क्लब में टोडो गुलाम हैदर जो घोट गुल मोहम्मद लगारी जे रवासी पीएसन वालिद मोहम्मद खान लगारी ऐं संदसि भाउ सईद खान लगारी मीडिया के ॿुधायो आहे त नसीर खान लगारी जी छोकरी खां लव मैरिज जी शादी कई हिते चंबजा टंडो आदम कोर्ट में। उनखां पोइ कल ई विया मातली शहर दवा जे हिसाब सां त हिननि जा नसीर खान जा छोकिरा फिरी आया ऐं जेके हिननि अगवा करे विया आहिनि मुंहिंजे भाउ खे ऐं ॿियो हुनजी घरवारी खे ॿिन्ही खे अगवा करे विया आहिनि। हाणे इन में तक़रीबन जेके छोकिरे जा भाउ आहिनि उहे इहो मुंहिंजो भाउ इरफान अली आहे, जेको हुनजी घरवारी आहे उनजो नालो सगीरा। ठीकु आहे। इहे कल्ह विया मातली शहर दवा जे हिसाब सां दवा तव्हांजी वापसी आहे पिया टंडो गुलाम हैदर थाणे जे पासे मां हिननि माना कयो आहे इहो वारदात कई आहे। ऐं इन में तक़रीबन 3 जेका पुलिस वारा जेके छोकिरा जेका असां सुञाता जेके वर्दी में आहिनि, हिकिड़ो नालो मदद लिगारी आहे ऐं ॿियो जो इशफाक जेको टंडो गुलाम हैदर थाणे जी मुंशी आहे इहो, ऐं ॿियो अनवर लगारी इन्हनि इहो, ऐं ॿियो इन जो छोकिरो आहे नसीर इक़बाल, ऐं ॿियो हुनखां नंढो जंहिंखे कारो कारो छॾींदा आहिनि हिकिड़ो उहो आहे। ऐं ॿिया नामालूम तक़रीबन 16 खां 17 माण्हू मुलविस आहिनि इन शइ में। इक़बाल कल पिस्टल ऐं जेके ॿ ॼणा आहिनि हिननि वटि पिस्टल हुआ, हिकिड़े मां खंजर हो त छो जो निशानो बणाए असांजे भाउ खे अगवा करे खणी विया। हाणे असांजो मुतालबो इहो आहे त टंडो गुलाम हैदर SSP खां बराए महिरबानी करे मुंहिंजे भाउ खे ऐं मुंहिंजे भाउ खे जान जो ख़तरो आहे। हाणे हिनखे कुझु बि को सिस्टम थी सघे थो त